नौशर फिरोज़ खान रिपोर्ट कर रहे ज़ुल्फ़कार ट्रिगर टिन ॾींहंनि खां पब्लिक लाइब्रेरी जी लाइट बंदि थियण ख़िलाफ़ शागिर्दनि जो लाइब्रेरी जे गेट ते एहतजाज। मीडिया सां ॻाल्हाईंदे इसरार हुसैन राजपर, वाजिद अली कलोड़ो, फरमान अली बिस्तरो, नईम सोलंकी, मुजाहिद अली राजपर, सुहेल अहमद मरी ऐं ॿियनि चयो त 3 ॾींहंनि खां लाइब्रेरी में लाइट न आहे। वापडा वारा लाइट कटे विया आहिनि, छो कटे विया आहिनि का ख़बर नथी पवे। 3 ॾींहंनि खां चेयरमैन ऐं ॿियनि ऑफिसरनि अॻियां एहतजाज कयूं पिया, पर को बि मसइलो हल करण लाइ तयारु न आहे। वापडा वारनि कहिड़े सबब जे करे लाइब्रेरी जी लाइट बंदि कई आहे, इहो सबब नथा ॿुधाइनि। असां अंदरि ऊंदहि में वेही कहिड़ी स्टडी कयूं? असां यूनिवर्सिटी लाइ तयारी करे रहिया आहियूं। असां रोज़ अची वापसि था वञूं। हथ वठी इंतिज़ामिया असांजी तालीम मुतासिर करे रही आहे। जेकॾहिं अॼु शाम ताईं लाइट न लॻी त सुभाणे असां DC ऑफिस जे गेट ते धरणो हणंदासीं। उन जी ज़िम्मेवार इंतिज़ामिया हूंदी। खानपुर महर खां रिपोर्ट शामिल कंदासीं त खानपुर महर में सिडको अमलदारनि पारां शहर में बिजली चोरनि ऐं बिजलीअ जा बिल अदा न कंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन केतिरा ई गैर क़ानूनी कुंडा कनेक्शन काटा कया विया। ख़बर मूजिब खानपुर महर में एक्सीएन घोटकी इरफान शेख, STO मोहम्मद ताबिश, लाइन सुप्रीडेंट नौबत अली बलो ऐं रियाज़ अब्बासी जी अॻुवाणी में शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि अब्बासी मोहल्ला, मीरानी मोहल्ला, ठोकराठो बस स्टैंड, घोटकी बस स्टैंड, शाही बाज़ार समेत मुख़्तलिफ़ ॿियनि इलाइक़नि में ऑपरेशन कयो वियो। दुकाननि ते बिजलीअ जा बिल चेक करे बिल अदा न कंदड़नि खे रहतू तोड़े बिजली जा बिल फौरी तौर अदा करण जो सख़्तीअ सां हिदायतूं कयूं वयूं। जॾहिं त ऑपरेशन दौरान सिडको अमलदारनि मुख़्तलिफ़ हंधनि ते लॻल केतिरा ई गैर क़ानूनी कनेक्शन काटे छॾिया। उन मौक़े ते सिडको एक्सीएन घोटकी इरफान शेख जो चवणु हो त खानपुर महर शहर में बिजली चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे केतिरा ई गैर क़ानूनी कनेक्शन काटे छॾिया आहिनि ऐं बाक़ीदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहे। जॾहिं त घोटकीअ ऐं खानगढ़ समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली चोरनि ख़िलाफ़ 1 साल अंदरि 3200 माण्हुनि ख़िलाफ़ FIRs दाख़िल कयूं वयूं आहिनि। उन खां अलावा 500 माण्हुनि खे गिरफ़्तार करायो वियो आहे। संदन वधीक चवणु हो त बिजली चोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी ऐं बिजलीअ जे बिलनि जी ओगाड़ीअ जो सिलसिलो पिणु जारी। सांगड़ खां रिपोर्ट कर रहियो आहे गुलाम कादिर कहेरी। SSP ऑफिस सांगड़ में डिपार्टमेंटल प्रमोशन कमेटी जो इजलास 28 कांस्टेबलनि खे हेड कांस्टेबल जे उहिदे ते तरक्की ॾिनी वई। कमेटी जे सरबराहीअ SSP सांगड़ कई। तरक्की याफ़्ता अहलकारनि खे तरक्कीअ जे बेज पिणु लॻाया विया। सांगड़ तफ़सील मूजिब SSP सांगड़ गुलाम नबी कीरियो जी सदारत हेठि डिपार्टमेंटल प्रमोशन कमेटी जो इजलास थियो। इजलास में SDPO सांगड़ लव खान शर, DSP लीगल ज़करिया कोरेजो ऐं शीट क्लार्क आबिद शाह पिणु शिरकत कई। लोअर स्कूल कोर्स पास 26 ऐं 2 लिस्ट C2 अहलकारनि समेत 28 सेनाटी ऐं साफ़ रिकॉर्ड ऐं मेरिट जे बुनियाद ते पुलिस कांस्टेबल खां हेड कांस्टेबल जे उहिदे ताईं तरक्कियूं ॾिनियूं वयूं। तरक्की माणींदड़नि में मंज़ूर जलपाणी, शाहिद दाहिरी, आफ्ताब पठान, करीबख्श कुंभर, रियाज़ यूसुफज़ई ऐं ॿिया शामिल आहिनि। तरक्की याफ़्ता समूरनि अहलकारनि खे प्रोमोशन जा बेज पिणु लॻाया विया। उन मौक़े ते इंचार्ज CC मैडम कोसर पिणु मौजूद। न्यू सैदाबाद खां रिपोर्ट कर रहियो आहे इरफान अली अब्बासी। न्यू सैदाबाद बाईपास ॻोठ नज़ीर अहमद सोलंकीअ में प्योर ब्लॉक जजे हलंदड़ कम जे मख़्तूम महबूब ज़मा जे कोऑर्डिनेटर शौकत उन्नड़, वाइस चेयरमैन हाजी लुकमान राजपूत, ठेकेदार गुड्डू खासकेली, मेंबर ज़िला काउंसिल सुहेल अकबर अबड़ेजो, PP तालके सईदाबाद जे जनरल सेक्रेटरी हाजी वारिस कोरी ॻोठ नज़ीर अहमद सोलंकी पहुची विज़िट कयो। विज़िट कंदड़नि में ॻोठ जो सरबराह नज़ीर अहमद सोलंकी, हाजी पटेल सोलंकी, अकबर बिरोही, हाजी सोलंकी, फौजी जमाल, सुहेल नज़ीर सोलंकी, सुधीर नज़ीर सोलंकी शामिल हुआ। विज़िट दौरान शौकत उन्नड़ वाइदो कयो त रहियल कम जेको सोलर सिस्टम लाइट में नालियूं बि साईं मख़्तूम महबूब ज़मा जन खां वठी ॾींदासीं ऐं नज़ीर अहमद सोलंकी ॻाल्हाईंदे चयो त उहा साईं महबूब ज़मा जन जी महिरबानी आहे जिन असांखे प्योर ब्लॉक जो कमु कराए ॾिनो। हुन चयो त मख़्तूम साहिबान अवाम जी सार संभाल रहंदा। इंशाअल्लाह साईं जन अञा बि अवाम जे हिननि पोइते पियल ॻोठनि लाइ बहितरीन स्कीमूं मुहैया कंदा। सजावल खां इम्तियाज़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ सजावल भरिसां बाईपास ते ॻोठ मोहम्मद खान नूहानी में शिराज़ी भाउरनि जे मान में आजियाणो सवें शहरियुनि जी शिरकत। सजावल बाईपास ते ॻोठ जे नेक मर्द अब्दुल सत्तार नूहानी तरफ़ां पाकिस्तान पीपल्स पार्टी MNA सैयद अयाज़ शाह शिराज़ी, PP MPA शाह हुसैन शाह शिराज़ी, टाउन कमेटी चेयरमैन सजावल सैयद आफ्ताब शाह शिराज़ी, नसीर शाह शिराज़ी जन जे मान में आजियाणो ॾिनो। सभी शहरियुनि शिरकत कई। MNA सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी हिन ॻोठ खे बिजली ॾियण जो ऐलान कयो। उन मौक़े ते सूफ़ी शुएब वडेरो, सिकंदर हथियार सेठ ऐं पप्पी मेमुण, सूबेदार अमजद मल्ला, शाहिद मेमुण, लाल चौहान, सीनियर साहबी इम्तियाज़ मेमुण समेत शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई।
न्यू सईदाबाद का रिपोर्ट कर रहा है इरफान अली अब्बासी मेमण जमात न्यू सईदाबाद जे अगवान सेठ निजामुद्दीन मेमण जे फर्जंद डॉक्टर अब्दुल रज़ाक मेमण जे भाइटो लम्स अस्पताल जे MSRMO डॉक्टर फैसल मेमण जे सोट सीनियर सहाफ़ी असदुल्लाह मेमण जे भाभी जो भाइटियो शाहरुख मेमण जी शादी डायमंड शादी हाल में थी गुजरी। शादी जी तकरीब में डॉक्टर अब्दुल रज़ाक मेमण, डॉक्टर फैसल मेमण, फयाज एडवोकेट करमुल्लाह मेमण, इंजीनियर यूसुफ गुल मेमण, साबिक डायरेक्टर गुलाम रसूल उर्फ कालू मेमण, जफरल्लाह मेमण, हाजी अजीज अहमद राहू, हाजी शब्बीर अहमद राहू, डॉक्टर अब्दुल कईम मेमण, मास्टर असलम मेमण, मोहम्मद सलीम, मोहम्मद सालेह मेमण, हाफिज सरफराज अहमद मेमण, रईस अली लाखो, अब्दुल रशीद खोसो, सईद अहमद मेमण, परवेज मेमण, जफरल्लाह मेमण, रहमतुल्लाह मेमण, अहसन मेमण, आसिफ अजीज मेमण, फरहान गुल मेमण, महरोज मेमण, अली असगर मेमण, सुहेब बाबू मेमण, फरकान अहमद, जवाद अहमद, शहबाज अहमद, अब्दुल गफ्फार, खैर मोहम्मद, राशिद अली काशिफ, अजीज मल्ला, अजहर इनाम मेमण, हाजी शब्बीर मेमण, साजन उमरानी, नईम रहीम मेमण, रहीम गुल, हाफिज अब्दुल कादिर मेमण, विलायत पठान, गुल हसन मेमण, वरियाम मेमण, वसीम मेमण, इकबाल मेमण, मौलाना मोहम्मद हाशिम कमरानी, मोहम्मद रहीम समेत शहरन वडे तादाद में शिरकत कई। दादू खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अल्ताफ हुसैन पवर दादू शहर के बेहतरी लाइ अस्पताल रोड और शहर के मेन चौक ते गैर कानूनी रखियल मांडलियों रेढ़ा और बीठल गाड़ियों के करे रोजाना की बुनियाद ते थींदड़ इंक्रोचमेंट के हटाए शहर के साफ सुथरो माहौल करण लाइ असांजी अवलिन तरजीह है। चेयरमैन म्यूनसिपल कमेटी दादू जनाब पीर दानिश अली साहब के तरफा वरी एक नओं कदम म्यूनसिपल कमेटी दादू तरफा 40 मुलाजमन की टीम ठाई वही जंहिंजो इंचार्ज इफ्तिखार अबड़ो की निगरानी में टास्क फोर्स तैयार कई वही है जेका रोजाना की बुनियाद ते शहर में हद तक हटाइण ट्रैफिक के लिए रस्तो क्लियर कराइण अस्पताल रोड क्लियर कराइण स्कूल के टाइम ते गर्ल्स हाई स्कूल के रक्षा और ॿियनि गाड़ियों के अचण वञण में तकलीफ़ न थिए उन लाइ शहर के बेहतर बनाइण लाइ असांजी अवलिन तरजीह हूंदी। मेहड़ खां मीर रियाज़ सुमरे की रिपोर्ट मुताबिक मेहड़ 5 ॾींहं अॻु राधन थाणे के हद ॻोठ कोठी खोखर में ज़रई पानी के निकाल तां भट्ट बिरादरी के 2 धुरियुनि में थियल छेड़े दौरान फायरिंग में क़त्ल थियल मोहम्मद मिठल भट्ट और ॿियनि ज़ख़्मियुनि जो राधन थाणे ते केस दाख़िल थियण बावजूद भी जवाबदार गिरफ्तार न थियण ख़िलाफ़ मक़तूल ऐं ज़ख़्मियुनि के वारसन रईस मोहम्मद खान भट्ट, गुलाम सरवर सोलंगी, इस्माइल सोलंगी और ॿियनि नेशनल प्रेस क्लब मेहड़ पहुंची एहतिजाज कंदे आहियूं त 5 ॾींहं अॻु जवाबदार नूर हुसैन उर्फ नूरो भट्ट पंहिंजे ज़मींदार अब्दुल मजीद भट्ट जी ज़रई ज़मीन जो पानी निकाल करे रहियो हो। असां जीअं ई ज़मीन ते वियासीं त मुखालिफ़ धुर जे ज़मींदार अब्दुल मजीद भट्ट जे चुर्च ते जवाबदार नूर हुसैन उर्फ नूरो भट्ट, गुलाम शबीर वलद अहमद भट्ट, अमजद वलद पुनल, अब्दुल रसूल वलद मोर भट्ट हथियारन सां सिधी फायरिंग करे ॾिनी ऐं हमले दौरान गोलियूं लॻण सबबि मोहम्मद मिठल भट्ट, परवेज़ भट्ट, बख्शिल भट्ट ऐं सजाद सोलंगी ज़ख़्मी थी पिया जिन खे सिंधी बुटड़ा थाणे तां मेडिकल लेटर वठी तालके अस्पताल में आंदो जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे मोहम्मद मिठल भट्ट फोत थी वियो जॾहिं त ॿिया ज़ख़्मी जेके हिन वक़्त ट्रामा सेंटर लाड़काणे में ज़ेर इलाज आहिनि। मेहड़ खां रिपोर्ट कर रहा है मीर रियाज़ सुमरो। मेहड़ शहरी इत्तेहाद के चेयरमैन पारां मेहड़ में वधंदड़ बदअमनी और पुलिस की सरपरस्ती में मुनशियात और जुआ समेत हलंदड़ बुराइन खिलाफ ईंदड़ खमीस खां तहरीक हलाइण जो ऐलान। तफ़सील मुजब मेहड़ में वधंदड़ बदअमनी खिलाफ शहरी इत्तेहाद मेहड़ के चेयरमैन नियाज़ अली बुरड़ो मुतासिरा माण्हू शहरनि वापारियुनि और सिविल सोसाइटी के नुमाइंदनि सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त SSP दादू मीर सऊद मक्सीअ जी मुक़ररी बैदि दादू ज़िले में अमन अमान तबाह थी वियो आहे। 2 महीननि के अंदर मेहड़ में 150 खां वधीक मोटरसाइकिलूं फुर्थियूं वापारियुनि शहरनि दुकानदारनि खां सरेआम फुरियूं लुटियो वञे थो पर पुलिस का कार्रवाई करण लाइ तैयार न आहे न वरी को ॾोह वापसि थी रह सघियो आहे। हुन चयो त शहरी दुकानदार वापारियुनि ऐं मेहड़ वासियुनि फरहान भुट्टो, उस्ताद रिज़वान हालो, वापारी इश्तियाक तुनियो, रियाज़ शाह समेत केतिरनि ई शहरनि खां फुरूं थियूं, घरनि मां धाड़ा लॻा, दुकान मां चोरियूं थियूं पर पुलिस कख बनी बीणो न कयो आहे। मेहड़ खां मीर रियाज़ सुमरे की रिपोर्ट मुताबिक मेहड़ 5 ॾींहं अॻु राधन थाणे के हद ॻोठ कोठी खोखर में ज़रई पानी के निकाल तां भट्ट बिरादरी के 2 धुरियुनि में थियल छेड़े दौरान फायरिंग में क़त्ल थियल मोहम्मद मिठल भट्ट और ॿियनि ज़ख़्मियुनि जो राधन थाणे ते केस दाख़िल थियण बावजूद भी जवाबदार गिरफ्तार न थियण ख़िलाफ़ मक़तूल ऐं ज़ख़्मियुनि के वारसन रईस मोहम्मद खान भट्ट, गुलाम सरवर सोलंगी, इस्माइल सोलंगी और ॿियनि नेशनल प्रेस क्लब मेहड़ पहुंची एहतिजाज कंदे आहियूं त 5 ॾींहं अॻु जवाबदार नूर हुसैन उर्फ नूरो भट्ट पंहिंजे ज़मींदार अब्दुल मजीद
भट्ट जी ज़रई ज़मीन जो पानी निकाल करे रहे हो असां जीअं ई ज़मीन ते वियासीं त मुखालिफ़ धुर जे ज़मींदार अब्दुल मजीद भट्ट जे चुर्च ते जवाबदार नूर हुसैन उर्फ नूरो भट्ट, गुलाम शबीर वलद अहमद भट्ट, अमजद वलद पुनल, अब्दुल रसूल वलद मोर भट्ट हथियारनि सां सिधी फायरिंग करे ॾिनी ऐं हमले दौरान गोलियूं लॻण सबबि मोहम्मद मिठल भट्ट, परवेज भट्ट, बख्शिल भट्ट ऐं सजाद सोलंकी ज़ख़्मी थी पिया, जिन खे सिंधी बुटड़ा थाणे तां मेडिकल लेटर वठी तालके अस्पताल में हणांदो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे मोहम्मद मिठल भट्ट फोत थी वियो, जॾहिं त ॿिया ज़ख़्मी जेके हिन वक़्तु ट्रामा सेंटर लाड़काणे में ज़ेर इलाज आहिनि। दादू खंड डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अल्ताफ हुसैन पामर जी रिपोर्ट मुताबिक दादू अगूणे सूबाई वजीर तालीम पीर मजहर हक जी घरवारी MPA बैरिस्टर पीर मुजीब हक जी वालदा मोहतरमा DHQ अस्पताल दादू जे मुख्तलिफ वार्डन जो दौरो करे अस्पताल अंदर सफाई सुथराई ऐं मरीजन जी सार संभाल जो चङी तरह जायज़ो वरितो। उन मौके ते साणस गॾु पर्सनल सेक्रेटरी शामिर चौहान DH अस्पताल दादू ॿारनि जो माहिर डॉक्टर अला बख्श कोरे जो भी साणस गॾु हुयो, जिन अस्पताल जो दौरो करायो। उन मौके ते बेगम पीर मजहर हक चयो त अस्पताल अंदर मरीजन लाइ ट्रीटमेंट सां गॾु टेस्टूं फ्री में कयूं वेंदियूं त जीअं गरीब माण्हू गरीब फीसुन भरण खां बची पवन। हिन पूरे अमले खे सख़्ती सां हिदायत की त हू मरीजन जो इलाज इबादत समझी कनि ऐं कंहिं माण्हू तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी शिकायत जो मौक़ो मिली न सके। मटियारी खां रिपोर्ट कर रहे हैं अजीज गुल खैबर। सिंधी अदबी संगत शाख स्टेशन पलीजानी ऐं सिंध प्रेस क्लब पलीजानी तरफां सिंधी ॿोलीअ जे बर्क अदीब वलीराम वल्लभ जी पहिरीं वर्सीअ जी तक़रीब सिंध प्रेस क्लब पलीजानी में मल्हाई वई, जंहिंजी सदारत सिंधी अदबी संगत जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी एहसास मीरल कई, जॾहिं त एहसासी मेहमान में सिंधी अदबी संगत ज़िले मटियारी जो राब्ता सेक्रेटरी उदास सोलंकी, फ़कीर बिलावल खुश्क, सहाफ़ी नबी बख्श ख़ासि कयी हुआ। उन मौके ते ॻाल्हाईंदे सिंधी अदबी संगत जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी एहसास मीरल चयो त वलीराम वल्लभ पंहिंजे कलम जे ज़रिए सिंधी अदब जे शाहूकार बनाइण में पंहिंजो भरपूर किरदार अदा कयो। उदास सोलंकी चयो त वलीराम वल्लभ तर्जुमे जी सूरत में आलमी अदब जो वॾो ज़ख़ीरो सिंधी अदब खे ॾिनो ऐं फ़कीर बिलावल खुश्क चयो त वलीराम वल्लभ सिंधी अदब जो तमामु वॾो नालो आहे। सहाफ़ी नबी बख्श ख़ासि चयो त वलीराम वल्लभ जो सिंधी ॿोलीअ लाइ कयल ख़िदमतूं सदाईं यादि रहंदियूं। तक़रीब खे शौकत अली बाटी, सोराब खान बाटी, सागर सोलंकी, सहाफ़ी मोहम्मद रहीम ख़ासि पिणु ख़िताब कयो, जॾहिं त क़ौमी रागी अहमद खान जिसकानी शाह साईं जे वाई पेश कई। तक़रीब में सिंधी अदबी संगत ज़िले मटियारी जे राब्ता सेक्रेटरी उदास सोलंकी जे बालन उबदार अली सोलंकी, बिरभात सोलंकी, सौगात सोलंकी पिणु शरीक हुआ। आखिर में सिंधी अदबी संगत पलीजानी जे सेक्रेटरी सैयद इमदाद अली शाह बुखारी जे चाची हाजी अनवर शाह जी वफ़ात ते ताज़ियत जो इज़हार कयो वियो।